जी नाज़रीन, प्रोग्राम आखिर छाकज में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो हाज़िर आहियां। नाज़रीन, मुल्की सियासी सूरत हाल जी ॻाल्हि कंदासीं। मुल्क अंदर एक ही वक्त चूंडूं कराइण वारे मामले ते बहस हले पियो, ॻाल्हियूं थियनि पियूं। हुकूमत ऐं PTI विच में ॻाल्हियुनि जो अॼु टियों दौर थियणो आहे ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चवे थो त अॼोको दौर जेको थींदो उहो आख़िरी हूंदो ऐं अॼु सुबुह 11 लॻे ॻाल्हियूं थियणियूं हुयूं ऐं उहे ॻाल्हियुनि जो टाइम मटायो वियो आहे। 9 लॻे ॻाल्हियूं थींदियूं। ॻाल्हियूं कहिड़े रुख में वञनि पियूं, ॻाल्हियुनि ते कहिड़ा ख़दशा आहिनि, या इमरान ख़ान जीअं चई चुको आहे त 14 मई ताईं जेकॾहिं असेंबली नथी टोड़ी वञे त असां ॻाल्हियूं न कंदासीं ऐं असां रोडनि ते हूंदासीं ऐं तहरीक कंदासीं ऐं लॉन्ग मार्च जो बि इशारो ॾिनो पियो वञे। PTI जा जेके शर्त आहिनि छा उन्हनि खे हुकूमत मञी सघे थी? ॿिए पासे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी आहे त हू चवनि था त 14 मई ते पंजाब में चूंड कराइण मुमकिन ई नाहे ऐं चूंड नथी कराए सघिजे। सुप्रीम कोर्ट फुल कोर्ट बेंच जोड़ण वारे मामले ते जेको ख़ासि तौर ते प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जे हवाले सां ॿुधणी आहे, उन में हुन फुल कोर्ट जोड़ण वारी जेका इस्तदा आहे उहा रद्द करे छॾी आहे ऐं जेके वकील तंज़ीमूं आहिनि उनखां बि 8 मई ते जवाबु तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस उमरता बिंदयाल चवे थो त सियासी जमायतूं इंसाफ़ न पर मनपसंद फ़ैसिला चाहिनि थियूं। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, आइनी बहरान ते, मुआशी बहरान ते ऐं सियासी अदम इस्तेहकाम ते बि ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि, तर्ज़निगार आहिनि, आवाज़ न्यूज़ इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि, क़ुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। क़ुर्बान साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी महिरबानी, वरी महिरबानी। क़ुर्बान साहब, शुरूआत कयूं था त जेके सियासी धुरियूं आहिनि उहे ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेठियूं आहिनि, कंहिंजे चवण ते वेठियूं आहिनि, छो वेठियूं आहिनि उहा पंहिंजी जॻह ते अलॻि ॻाल्हि आहे, पर वेठियूं आहिनि इहा हिकु मस्बत शइ आहे। पर हाणे इन जा नतीजा छा हूंदा, छाकाणि त नतीजनि खां पहिरियां ई मुस्लिम लीग नून जा अॻवान या मुख़्तलिफ़ जेके ॿिया अॻवान आहिनि, ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नून आहे, JUI जो सरबराह आहे, उहे इन्हनि ॻाल्हियुनि खे बेमाना करार ॾियनि पिया ऐं उहे चवनि पिया त इन जा के बि नतीजा न निकिरंदा। अवां कीअं पिया ॾिसो, अॼु टियों दौर थियणो आहे ॻाल्हियुनि जो, पाण पोइ सुप्रीम कोर्ट जी ॿुधणी ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी तव्हांजी महिरबानी। मां सम्झां थो त जेके बि सियासी जमातूं आहिनि उहे हुकुमरान जमातूं ऐं PTI ज़ाहिर आहे ॻाल्हियुनि जे बेंच ते या मेज़ ते वेठियूं त आहिनि, पर हू इहो रज़ाकाराना तौर ते कोन वेठियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस इन मामले सां माना कुझु मुख़्तलिफ़ हिदायतूं मुख़्तलिफ़ मौक़नि ते ॻाल्हि कई आहे। उन खां पोइ तव्हांखे यादि हूंदो त ईद खां अॻु में जेको असांजा रियासती इदारा कुझु ॿिया आहिनि उन्हनि बि सरगर्मी ॾेखारी चूंडुनि जे हवाले सां। उन्हनि बि शायदि मुख़्तलिफ़ धुरियुनि सां मुलाक़ातूं कयूं, उन खां पोइ धुरियूं मेज़ ते आयूं आहिनि। पर हींअर ताईं जेका सूरत हाल साम्हूं अचे पई ऐं जेको मौक़ुफ़ साम्हूं अचे पियो उन मां त ज़ाहिर ज़रूर इहा ॻाल्हि पधरी पट पई आहे त चूंडूं माना 14 मई ते कोन पियूं थियनि ऐं न फ़क़ति 14 मई ते कोन पियूं थियनि, पर मां सम्झां थो त PTI जे ख़्वाहिश मुताबिक़ बि कोन पियूं थियनि, छो त हुकूमती वज़ीर मुशीर इवन वज़ीर आज़म क़ौमी असेंबली जे ऐवान जे फ्लोर ते मुख़्तलिफ़ मौक़नि ते इहा ॻाल्हि कंदा रहिया आहिनि त चूंडूं अक्टूबर में थींदियूं ऐं शायदि वरी इहो बि माना दबाव विधो पियो वञे या थ्रेट कयो पियो वञे PTI खे त जेकॾहिं PTI माना मामलनि ते सिधे तरह मौक़ुफ़ अख़्तियार नथी करे या लचक जो मुज़ाहिरो नथी करे त शायदि चूंडूं 2024 में थियनि, माना हिन साल हलंदड़ साल चूंडूं न थियनि। इहा अजीब हिकिड़ी फिनामिना आहे। इदारा हिक ॿिए जे साम्हूं इदारनि में माना अंदरि डफेड़ आहे, विरांगू आहे ऐं इधर तारा मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि में वेड़ वारी सूरत हाल बरक़रार आहे। इहा सूरत हाल हाणे दंग कंदी किथे उहो त कुझु चई नथो सघिजे, पर हींअर ताईं माना ओवरऑल जेका सूरत हाल साम्हूं आहे उन मां इहो लॻे थो त असांजो जेको बि सिस्टम आहे उहो माना कंहिं बि नमूने सां पाकिस्तान जो फंक्शन न पियो करे, उहो छो त इदारा कंट्रोवर्शियल थी विया आहिनि, वेड़ वारी सूरत हाल आहे ऐं हर धुर पंहिंजे मनपसंद जेको फ़ैसिला या सूरत हाल उहा माना पंहिंजे फेवर में चाहे थी। सही। अच्छा क़ुर्बान साहब, अॼु सिंध असेंबली में बि हिकु ॾींहं ते पूरे मुल्क में हिकु ॾींहं ते चूंडूं कराइण जे हवाले सां ठहराव पेश कयो वियो आहे, बहस कयो वियो आहे ऐं असेंबलियुनि खे मुद्दो पूरो करणु ॾिनो वञे। सभिनी जी इहा ई राय साम्हूं अचे पई,
ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नून आहे, पीपल्स पार्टी आहे, JUI आहे या PDM में शामिल जेके बि जमायतूं आहिनि त उन्हनि जी इहा ई राय आहे। बाक़ी PTI चवे थी त असेंबलियूं टोड़ियो ऐं हाणे इलेक्शन करायूं ऐं इलेक्शन जे तरफ़ वञणु घुरिजे। अव्हां कीअं था ॾिसो सियासी मंज़रनामे खे, कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु जेको सियासी मंज़रनामो तव्हांजे आॾो आहे उनखे कीअं पिया ॾिसो? माज़ी जा मुशाहिदा अव्हां जा छा था चवनि त हिन वक़्तु थियणु छा घुरिजे? छा चूंडुनि जे तरफ़ वञणु घुरिजे या इलेक्शन जेको ही आइनी मुद्दो आहे पूरो थियण खां पोइ ई थियणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में त PTI जो इहो मुतालबो कंहिं सूरत में मां ज़ाती तौर खे जाइज़ नथो सम्झां त ॿियूं जेके असेंबलियूं जिन जो मुद्दो रहियल आहे, क़ौमी असेंबली या सूबाई असेंबलियूं, सिंध असेंबली या बलूचिस्तान असेंबली, उन्हनि खे टोड़ियो वञे ऐं चूंडूं गॾु करायूं वञनि। इहो माना जेको मौजूदा जेके बि असेंबलियूं आहिनि जेके एग्ज़िस्ट कनि थियूं, फंक्शन कनि थियूं, उन में जेको बि जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि ही उन्हनि जो त फ़ैसिलो ज़रूरु थियणु घुरिजे त हू छा थियूं चाहिनि, हू छा था चवनि। बाक़ी का ॿाहिरि वारी धुर जेकॾहिं पंहिंजूं असेंबलियूं टोड़े अहिड़ो मुतालबो करे थी त बाक़ी असेंबलियुनि खे टोड़ियो वञे त इहो कंहिं बि सूरत में इनखे को चङो अमल नथो चई सघिजे। PTI जेको बि तजुर्बो कयो पंजाब असेंबली टोड़ण जो, KPK असेंबली टोड़ण जो, ऐं क़ौमी असेंबली में निकिरण जो, उन जो जेके नतीजा PTI हाणे भोगे थी त उन जो कसूर जेके ॿिया सूबा आहिनि या उन्हनि जो जेको वोटर आहे उनखे उनजो ॾोह बिल्कुलु न ॾियणु घुरिजे, न उन ते उनखे ॿाहिरि विझणु घुरिजे। हाणे PTI जेको ॾोह कयो उनजो किताबी पाण ई लोड़े। बाक़ी जेकॾहिं आइन मुताबिक़ जेके असेंबलियूं जेके टुटी वियूं उन्हनि जो चूंडूं आइन मुताबिक़ जेके थियणु खपंदियूं हुयूं उहो त ज़रूरु थियणु घुरिजनि, पर इन्हनि सां गॾु माना ॿियनि असेंबलियुनि खे सलाह ॾिजे इहो इतफ़ाक़ राय सां जेके बि चूंडियल नुमाइंदा उनजो फ़ैसिलो त करे सघनि पिया, पर कंहिं धुर जे माना प्रेशर ते या मुतालबे ते इहो कतई तौर ते कोई सुठो अमल न हूंदो या उनखे बहितर अमल न सम्झो वेंदो। सही। अच्छा, सुप्रीम कोर्ट जे जेका रवैये में नरमी हुई, कुर्बान साहब कुछ ॾींहं पहिरियां या ॿुधणियूं जेके गुज़िरियल ॾींहंनि में थियूं आहिनि उन्हनि में नरमी नज़र आई। वरी जेका फुल कोर्ट जोड़ण वारी इस्तदा हुई उहा रद्द कई वई आहे ऐं अॼोकी ॿुधणी जेका आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। चीफ जस्टिस साहब चवे थो त सियासी धुरियूं इंसाफ़ न पर मनपसंद फ़ैसिला चाहिनि थियूं। जी मुंहिंजे ख़्याल में इन मौक़ुफ़ ते मां इन खे काफ़ी बहितर सम्झां थो त इन में दम ख़म आहे। बदकिस्मती सां असांजे मुल्क में सियासी धुरियूं या मुख़्तलिफ़ ताक़तवर इदारा हर माना पाकिस्तान जी तारीख़ में जेकॾहिं नज़र विझंदासीं त हर इदारो ॿिए मुख़ालिफ़ इदारे खां मनपसंद फ़ैसिला चाहे थो ताक़त जे ज़ोर ते ऐं माना उनजे बलबोते ते, ऐं उन में को शक न आहे त पाकिस्तान जे तारीख़ में बंदूक जे ज़ोर ते, ताक़त जे ज़ोर ते अदालतनि खां मनपसंद फ़ैसिला वरिता विया ऐं ॿियनि इदारनि बि जेकॾहिं असेंबलियुनि खां बि मनपसंद कानून साज़ी कराई वई, मनपसंद फ़ैसिला वरिता विया। इहो बदकिस्मती में पाकिस्तान जो रिकॉर्ड रहियो आहे। हाणे बि मां सम्झां थो त जेकॾहिं इमरान ख़ान PTI जे दौर में अहिड़ो अमल थियो या 2018 जे चूंडुनि में अहिड़ो अमल थियो त मौजूदा जेका सूरत हाल आहे या मौजूदा इत्तेहादी हुकूमती ख़्वाहिश आहे, मां सम्झां थो त उहा बि का मुख़्तलिफ़ न आहे जेतोणीक इहो सॼो जेको समूरो अमल आहे इदारनि खां मनपसंद फ़ैसिला वठण जो, मनपसंद कानून साज़ी कराइण जो, ख़्वाहिशनि मुताबिक़ हुकूमतूं ठाराइण जो, इहो कतई तौर ते जेको बि अमल आहे पाकिस्तान जे अवाम जे लाइ या पाकिस्तान जे लाइ रियासत तौर कॾहिं बि फ़ाइदेमंद साबित न आहे थियो ऐं अॻिते हली बि फ़ाइदेमंद साबित न थींदो। बहितर इहो थींदो त इदारा कानून मुताबिक़ फ़ैसिला कनि ऐं जेके बि धुरियूं आहिनि उहे पंहिंजे हथनि में कमु कनि ऐं जेको लठ जे ज़ोर ते, बंदूक जे ज़ोर ते जेको फ़ैसिला वठण जो या कानून साज़ी कराइण जो या मनपसंद जेके ख़्वाहिशुनि जी पूराई जो अमल आहे उहो हर सूरत में पाकिस्तान जे मफ़ाद में, अवाम जे मफ़ाद में ख़तमु थियणु घुरिजे। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी कुर्बान साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।